सिंध में कातिल कोरोना विघे 14 मरीज़ फौत 917 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे वीडियो बयान में ॿुधायो आहे त 24 कलाकनि दौरान 11,812 टेस्टूं कयूं वियूं, जिन मां 917 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में ॿुधायो आहे त सिंध में 24 कलाकनि दौरान 14 मरीज़ फौत थियण खां पोइ सूबे में वायरस सां फौत थी वियल मरीज़नि जो अंगु वधी 2110 थी वियो आहे। हुन ॿुधायो त सूबे में 24 कलाकनि दौरान 11,812 टेस्टूं कयूं वियूं आहिनि, जिन मां 917 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे, जंहिं बाद वायरस मुतासिर मरीज़नि जो अंगु वधी 1,16,800 थी वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त 917 केसनि मां 499 ॼणनि जो तालुक़ु कराची सां आहे। हैदराबाद में 50, घोटकी में 31, सखर में 25 ऐं ख़ैरपुर में 24 नवां केस साम्हूं आया आहिनि। हुन ॿुधायो त ठटे में 20, नवाबशाह ऐं उमरकोट में 19, सांगड़ में 16, जामशोरो ऐं मीरपुर ख़ास में 15, बदीन में 14, जैकम्बाद में 13, सजावल ऐं लाड़काणे में 10, कंबर ऐं नौशरो फिरोज में 9, दादू ऐं मटियारी में 6 ऐं टंडोलियार में 3 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन जो चवणु हो त अॼु वधीक 4,089 मरीज़ सिहतयाब थिया आहिनि, जंहिं बाद सिहतयाब थियल मरीज़नि जो अंगु वधी 1,03,491 थी वियो आहे। मुराद अली शाह ॿुधायो त हिन वक़्तु सूबे में 1,11,199 मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां घरनि में 10,445 ॼणा आइसोलेट थियल आहिनि। आइसोलेशन मर्कज़नि में 59 ऐं 695 मरीज़ मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज हेठि आहिनि। 428 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे, जिन मां 67 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि।